मोहब्बत सां वॾी आवाज़ सां ज़ोक़ ऐं शुक्र सल्लल्लाहु अल्हम्दुलिल्लाह। जमात जजिया पर दुरूद शरीफ जो आवाज़ न है। सभई दोस्त मोहब्बत सां अक़ीदत सां ज़ोक़ ऐं शौक़ सां मिली जुली करे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आबे मिसल महबूब हक खल्की खुदा जहले खलक। आबे मिसल महबूब हक खल्की खुदा जहले खलक। खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह। नंढड़ा ॿार सुभान अल्लाह चवनि पिया, वॾड़ा न पिया चओ। भला सुभान अल्लाह नथा चओ त ॿियो कुझु चओ। वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह। नूरी हुजण जो ही निशान आया तरोशन थिया जहान। चमकिया ज़मीनो आसमान कशफत दुजा बिजमालिही। नूर आका दर असल नूरी संदन सारो नसुल। सीरत सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही। इदरीस उन जो गुलाम पढ़ंदो सलातू ऐं सलाम। ही विरद सुबह शाम सल्लु अलैहि व आलिही। काब जुबान खामोश न रही सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभई दोस्त अॻियां विच वारा पोयां सभई मुझे आका व मौला अलैहि सलात सलाम सां अल्हम्दुलिल्लाह असांजो अक़ीदो आहे, अक़ीदो रहंदो त असां हिन इलाइक़े खां बलोच कॉलोनी खां मदीने वारे साईं ते दुरूद सलाम पढ़ूं पिया, चपन के चोरियूं पिया। अल्लाह जो महबूब नबी जिंदा नबी पंहिंजे मज़ारे अनवर मां तुंहिंजे मुंहिंजे चपन जो चुरण बि ॾिसी रहिया आहिनि त ॿुधी बि रहिया आहिनि। पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है। हर गुल में हर शजर में मेरे आका मोहम्मद का नूर है। कि मेरे आका से मोहब्बत तूने तो हम तेरे हैं। ये जहां चीज है क्या लोहो कलम भी तेरे है। बाग जन्नत में
बाग जन्नत में मेरे आका मुस्कुराते जाएंगे, फूल रहमत के गिरेंगे, इंशाअल्लाह हम सब उठाते जाएंगे। सिद्दीक आफताब है, सिद्दीक आफताब है और उमर महताब है। उस्मान हया की जान और अली पुतराब है। हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह तआला अलैहि गारे फौर के वाक़े के बयान कंदे उन नाग जो बयान कंदे फरमाए तो करहे खे काक में सुभान अल्लाह जो आवाज नथो एतरो थदकार कोने। समझो प्यारा सिंधी जुबान, समझो प्यारा वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। करहे खे काक में सिकंदे थिय मिसाल, नकी ओठी आयो नकी थियस भाल, जडे भले कयस भाल त करहो निकतो काक मां। हमद सलात का बाद मुझा बुजुर्गो ऐं दोस्तों स्टेज ते वेठल निहायत ही वाजिब एहतराम मुझे कामिल पीर महबूब सजन साईं दामत बरकातुल आलिया जन जा प्यारा खलीफा साईं किबला हबीबुर रहमान साहिबजादा किबला साईं कारी शाह मोहम्मद जीद शरफहू अवां जे हिन इलाइके जा खलीफा मुझे कामिल पीर जा खादिम साईं मौलाना अब्दुल अजीज साहब ऐं ॿिया जेके भी स्टेज ते आलिम सगोरा कुरान करीम जा हाफिज ऐं मुझे दिलबर महबूब नबी जा सना खान वेठा आयो, मुझे सामो जेके ॿिया दोस्त वेठा आयो, अवां सभिनी दोस्तन जी खिदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सलाम जो जवाब वडे आवाज सां न ॾिनो, वाकई सब बलोच आयो अलाए ई अवां जी खामोशी रही न अवां सुभान अल्लाह में अगते वधियो न दुरूद शरीफ जे मौके ते अगते वधंदो त पो मुझो ख्याल आ मां बि साईं वारन खां इजाजत वठी पंहिंजी जगहड़ी ते वेहंदुस। पर जे कदे अवां जो मूसा साथ होंदो सुभान अल्लाह में दुरूद शरीफ में त पो इंशाअल्लाह मु गुनहगार खां पोइ बि नात खान सगोरा आहिन, नंढड़ा नात खान आहिन अवां जे हिन कराची शहर जा ऐं उन खां बाद में असां जे सिंध पर पाकिस्तान जा मशहूर व मारूफ सना खान मुझे कामिल पीर जे दरबार जा शबीर अहमद न्याजी साहब उहे बि अन करीब ईंदा, उन्हनि जी बि अवां खे नातूं ॿुधणियूं आहिनि। काफी देर अवां खे वेहणो आ, पो उन लाइ अवां जे कदे सुभान अल्लाह ज़ोक ऐं शौक सां पढ़ंदो त अवां जी सुस्ती खत्म थी वेंदी ऐं दुरूद शरीफ जे लाइ अर्ज़ कजे त कंजूसी न बखीली न पर सखावत जो मुज़ाहिरो कंदे अल्लाह जे महबूब नबी जी दरबार में दुरूद सलाम बुलंद आवाज सां वडे आवाज सां
पढ़ण लाइ अर्ज़ कबो त उन में बि कंजूसी न कबी। भला सुभान अल्लाह ते हिन अवां जे किरायती जे इलाइके में टैक्स त कोन लगल। टैक्स लगल हुजे त पो तवां सुभान अल्लाह न चइजो। हैदराबाद में कोने, हैदराबाद में, पर मां अर्ज़ कयां त मां पंहिंजे कामिल पीर सजण साईं दामत बरकातुल आलिया जे निगाहे करम सां सजी सिंध बलोचिस्तान अल्हम्दुलिल्लाह हाज़िरी पई लगे। किथे भी सुभान अल्लाह ते दुरूद ते टैक्स कोने। उम्मीद आ त अवां वट भी न हूंदी। वडे आवाज सां सुभान अल्लाह जो दाद ॾियो। सुभान अल्लाह। नंढड़न ॿारन वडे आवाज सां कई, अवां भी वडे आवाज सां कंदो। अल्लाह जल शान अवां खे आबाद रखंदो। हिकड़ी कुरान करीम जी आयत पढ़ी थम, पर केतरी कुरान करीम जी आयतूं ज़हन में ईंदियूं। सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शान अर्ज़ करणो आ। पर मां अर्ज़ कयां त मूंखे कहिड़ी ताकत आ जो उन अज़ीम हस्ती जो शान बयान करे सके। पर इए समझ त उन जे गुलामन जी गुलामी में नालो लिखराइण आया। उहो अबू बकर सिद्दीक। चो सुभान अल्लाह। एडो त प्यारो आ, एडो शान वारो आ, एडो अज़मत वारो आ, एडी इज्जत वारो आ। मुंजा दोस्तों बुजुर्ग, अल्लाह जे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा सिद्दीक अकबर जेड़ो न के इश्क रखियो आ न रखी सगंदो। सिद्दीक अकबर जेड़ी के मोहब्बत रखी आ न रखी सगंदो। दुनिया ते हजरत सिद्दीक अकबर जेड़ो आशिक आयो आ न ईंदो। जह पंहिंजो हर चीज, पंहिंजा बच्चा, पंहिंजो घर, पंहिंजो माल, पंहिंजो वतन, पंहिंजी जान भी दुखियाई में विझी, तकलीफ में विझी करे अल्लाह जे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जात बबरकात जी हर लम्हे हर घड़ीअ ते अल्लाह जे महबूब नबी जी हिफाजत फरमाई। अल्लाह जे महबूब नबी जी इज्जत अजमत जो तहफ़्फ़ुज़ कयो आ। मां त ईअं कंदो आहियां त सिद्दीक अकबर दुनिया ते न आयो आ अहिड़ो न ॿियो ईंदो। न इश्क रखियो आ न को रखी सघंदो। उहो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु कुरान जे रोशनी में अर्ज कया। अल्लाह जो कुरान तो फरमाए, दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि कया। ॾाढा सुस्त हो दुरूद शरीफ में, ॾाढा सुस्त हो। वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या वसाबिक़ूनल अव्वलून। सिबक़त करण वारन में, पहल करण वारन में, अगराई करण वारन में, आग खटण वारन में, छा में ईमान में सभिनी खां अगराई करण वारो, अग भराई करण वारो। मुंहिंजा दोस्तों बुजुर्गो, अल्लाह जो कुरान पियो फरमाए वस्साबिक़ूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार।
मुहाजिरन ऐं अनसारन में मुहाजिर उहे जेके मक्के के छॾे करे मदीनतुल मुनव्वरा पहुता, अनसार सहाबी उहे जेके अग में ही मदीने मुनव्वरा में मौजूद होया। अल्लाह जो कुरान पे फरमाए उन्हनि मुहाजिरन ऐं अनसारन में सभिनी खां अग में ईमान आन वारन में सभिनी का पहिरियों नंबर अबू बकर सिद्दीक़। वॾे आसां जो सुभान अल्लाह। मिनल मुहाजिरीन वल अनसार वल्लज़ीन तबऊहुम, ऐं जेके मुझे महबूब सां गॾु आहिनि, मुझे महबूब जी इत्तबा करण वारा आहिनि, मुझे महबूब सां गॾु आहिनि। अल्लाह जो कुरान तो फरमाए बेइहसान, अल्लाह जो उन्हनि जे मथां थोरो आ थोरो। या अल्लाह तुझा तकबीर इंसान जे मथा थोरा आहिनि, किरोड़े करीम तुझा करम आहिनि, अरबे तुझा थोरा आहिनि। पर अल्लाह फरमाए तो न ही मां उन्हनि जे मथा थोरो करे रहियो आहियां जेके मुंहिंजे महबूब नबी सां हर वक्त गॾु आहिनि, हर घड़ी गॾु आहिनि, सफ़र में गॾु आहिनि, हदर में गॾु आहिनि, हर ज़िंदगी जे लम्हे में गॾु आहिनि। मुंहिंजा अल्लाह केर आहिनि? अल्लाह फरमायो मा अल्लाह उन्हनि खां रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु, मा अल्लाह उन्हनि खां राज़ी आहियां ऐं उहे मूं अल्लाह खां राज़ी आहिनि। वॾे आवाज़ सां पुठियां दोस्त बि चओ सुभान अल्लाह। जी हैदराबाद वारनि खे वञी चवां त बलोच कॉलोनी औरंगी टाउन वारा मुंहिंजे कामिल महबूब मुर्शिद जा गुलाम या ॿियनि कामिलन सां निस्बत रखण वारा अल्हम्दुलिल्लाह मथा के बि शामियाना लॻल न हुया, पर उन जे बावजूद रात जे पहर में सुहिणे महबूब जे परवाने सिद्दीक़ अकबर जो शान ॿुधी करे वॾे आवाज़ सां ख़ुशि थी करे सुभान अल्लाह चई रहिया। अदा तूं इबादत कंदो आ, नमाज पढ़ंदो आ, मस्जिद जी बुहारी कढंदो आ, झाड़ू लगाईंदो आ, आज़ान ॾींदो आ, मस्जिद जी सफ़ाई कंदो आ। मां अर्ज़ कयां ग़रीबन खे, मिस्कीनन खे, मोहताजन जी मदद कंदो आ, बुखियन खे खाराईंदो आ, उघाड़न खे पाराईंदो आहे, प्यासन खे प्यारींदो आहे, हज बि कंदो आ, उमरा बि कंदो आ। अल ग़रज़ केतरी अमलियात कंदो आ, इबादत कंदो आ। हिता मुझे कामिल सजण पीर जा तोखे गुलाम चवंदा आहिनि त हल दरबार अल्लाहबाद शरीफ, सोना साईं रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक आ। घर छॾींदो आ, कारोबार छॾींदो आ, 3-4 ॾींहं हली करे उते ख़िदमतूं कंदो आ। मुझे कामिल पीर जा खादिम तोखे सॾु ॾींदा आहिनि। हल दरबार फकीरपुर शरीफ, हजरत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स मुबारक आ। सुने सजण साईं सदायो आ, हलंदो आहे। इहो बि तुंहिंजो हलण हिकु हिकु कदम, हिकु हिकु विख अल्लाह जी बारगाह में उथंदी आ, अजर सवाब मिलंदो आ। पर मां अर्ज़ कयां त केतिरियूं बि इबादतूं कर, तहज्जुद पढ़, नमाज़ूं पढ़, मुराक़बा कर, पर उन जे बावजूद बि को तव्हां मां दावा नथो करे सघे, न को ही आजिज़ गुनहगार दावा करे सघे थो मां तोड़े जो हाफ़िज़ कुरान बाया, कुरान करीम जो कारी बाया। इहो सभु मुझे सजण पीर जे सदक़े में आया, आलिम बि आया। अवां मूंखे साईं साईं बि सॾियो पिया। हिन मोहम्मदी स्टेज ते विहारियो आ, ही दिस्तार मोहम्मदी मूंखे सजण पीर पाराई आ।
ई बाग़ मुहम्मदी दाढ़ी मुझे सजन पीर खराइया इमामत जे मुसल्ले ते बिही करे पढ़ाईंदो आया मुस्तफा करीम जो इल्म पढ़ाईंदो आया मुझा दोस्तों बुजुर्गो उन जे बावजूद भी मां दावा नथो करे सगा त मुखा अल्लाह राज़िया वडिया साचो सुभान अल्लाह है पुठिया दोस्त हथ मथी कणई के सुभान अल्लाह है जे कदें समझ में न अचेव त पो मां उर्दू में भी अर्ज़ कंदो आया समझ में अचे थी न तो सुभान अल्लाह है मुझा दोस्तों बुजुर्गो तमो पे अर्ज़ कयो सब इबादतूं कंदा आहियो दुआ घुरंदा आहियो अखिन मां गोढ़ा गाड़ींदा आहियो ओ करीम रब ही मुंहिंजो इबादतूं कबूल कर दुनिया जे कब्र जे आखिरत जे अज़ाब खां महफूज़ कर मूंखे सजण पीर जी गुलामी नसीब कई थई इन गुलामी में जिंदा रख इन गुलामी में हित दुनिया का उठार है लड़ाए जाए इन गुलामी में कबर मां उथार जाए क़यामत जो ॾींहुं थे सजण साईं अॻियां हुजे असां गुलाम उन जे पुठियां हुजो न चई सुभान अल्लाह है जेका मूंखे सुभान अल्लाह घुर्जे उहा नथो चई सुभान अल्लाह वडिया साचो सुभान अल्लाह है दुरूद शरीफ पढ़े सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या वडिया सा मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या जॾहिं एतिरी इबादतूं करण खां पोइ तूं मां दावा नथा करे सघो कुर्बान उन अज़ीम हस्तियुनि जे मथां वञ जिन जे लाइ अल्लाह फरमाए रज़ियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु अल्लाह ताला फरमाए त मां मुस्तफा जे गुलामन सहाबन खां राज़ी आहियां ऐं मुस्तफा जा गुलाम मूंखां राज़ी ओ मुसलमान कलमे पढ़ण वारा बलोच कालूने में रहण वारा मुझे सजन पीर जे गुलामी के अख्तियार करण वारा इहो वडो एजाज़ आ इहा वडी सनद आ इहा वडी डिग्री आ जंहिंजे लाइ करीम रब खुद फरमाए त मां अल्लाह इन्हन खां राज़ी आहियां ऐं इहे मूंखां राज़ी आहिनि तफसीर नईमी वारे बुजुर्ग हकीमुल उम्मत क़िबला मुफ्ती अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह तआला अलैहि इते फरमायो लिखियो वा त अल्लाह जल्ल सुभानो जिब्राइल के मोकिलियो जिब्राइल वञ मुझे महबूब जे महबूब अबू बकर सिद्दीक खां मुस्तफा के फरमाए त पुछा करे दे त मां अल्लाह सिद्दीक खां राज़ी आया छा सिद्दीक बि मूंखां राज़ी आहे या छा तो समझी केॾो मक़ाम आहे जिब्राइल अर्ज़ कई या रसूल अल्लाह अल्लाह जो हुक्म आहे अल्लाह जो हुक्म या रसूल अल्लाह रब करीम तो फरमाए सिद्दीक के मुझा सलाम दे सिद्दीक का पुछा करे दे तो सिद्दीक मुखा राज़ी आहे या न सुने दिलबर हबीब अबू बकर सिद्दीक सा मुखातिब थी दो फरमायो ओ अबू बकर अल्लाह तो ते सलाम मोकिलियो आ जिब्राइल बीठो आ अल्लाह ताला तो का पुछो आ त तू अल्लाह का राज़ी आहियान सिद्दीक अकबर वडी उम्र वारो सहाबन सबूरन में अखिन मां गोड़ा किरी पिया है अखिन मां गोड़ा निकली आया है सुने दिलबर हबीब जी दरबार में अर्ज़ करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर केर थींदो आ सिद्दीक केर थींदो आ जेके अल्लाह सलाम मोकिले ऐं सिद्दीक खां उन जी रज़ा पुछा कई वञे या रसूल अल्लाह सिद्दीक अल्लाह जी हर रज़ा में राज़ी आ
चो सुभान अल्लाह। ओहो अबू बकर सिद्दीक जंहिंजे ईमान जी कुरान गवाही ॾिनी त मुहाजिरन ऐं अनसारन सहाबन में सब खां अव्वल अव्वल कलमो मुस्तफ़ा जो पढ़ण वारो, मुस्तफ़ा जे मथां ईमान आणण वारो अबू बकर नालो अब्दुल्लाह या कुनियत अबू बकर ऐं लक़ब सिद्दीक ऐं अतीक वॾे आसा जो सुभान अल्लाह। जॾहिं अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु अञा नंढपिण में मुस्तफ़ा करीम जे मथां कलमो न पढ़ियो हो ज़ाहिरी तौर ते, पर मां अर्ज़ कयां त अज़ल में अल्लाह मुस्तफ़ा जे इन गुलामन जी गुलामी खे अल्लाह लिखी छॾियो कुरान में। मुहम्मदुर रसूलुल्लाह कुरान जी बी आयत पे अर्ज़ कया अल्लाह फरमाए मुहम्मद अल्लाह जो रसूल वल्लज़ीन मअहू जेके मुझे महबूब सां गॾु आहिनि। कुरान करीम जो हर तफसीर लिखे थो, हर तफसीर के खोले ॾिस। वल्लज़ीन मअहू मा मुराद सुहिणो अबू बकर सिद्दीक अशिद्दाउ अलल कुफ्फार मा मुराद हजरत उमर फारूक रुहमाउ बैनहुम मा मुराद हजरत सैयदना उस्मान गनिया तराहुम रुकअन सुजदा मा मुराद हजरत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़ात। इन आयत में अगते अल्लाह ताला फरमाए तो त इहे मुझे महबूब सा अबू बकर बि गॾु आहे, काफ़िर ते सख्ती करण वारो उमर बि गॾु आहे, मुझे मुस्तफ़ा जा सहाबी पाण में रुहमाओ बैनहुम पाण में खीर ऐं खंड जे मिसाल आहिनि, हिक ॿिए जे मथां मेहरबान आहिनि। तराहुम रुकअन सुजदा जॾहिं तूं इन्हनि खे ॾिसंदे कंहिंखे रुकूअ में त कंहिंखे सजदे में यब्तगून फदलन मिनल्लाहि व रिदवाना इन्हनि जो पाण में गॾु थियण खीर खंड थियण हिक ॿिए जे मथां मेहरबान थियण मुस्तफ़ा जी गुलामी खे अख्तियार करण सभु सभु अल्लाह जी रज़ा जा तालिब आहिनि। सीमाहुम फी वुजूहिहिम मिन अथर सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। वॾे आसा जो सुभान अल्लाह। अल्लाह जी कुरान जो हिकु अखर पढ़ण हिकु अखर ॿुधण ॾह नेकियूं ॿुधण वारे खे बि ॾह नेकियूं ऐं ॿुधाइण वारे खे बि ॾह नेकियूं। अलाए केतिरा हरफ पढ़ी वयम अल्लाह जल शान हो तुंहिंजे मुंहिंजे दर्जात खे बुलंद पियो करे कुरान पियो ॿुधी कुरान पियो अर्ज़ कया। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो अल्लाह जे कुरान फरमायो त मुस्तफ़ा जे इन चईनि यारन सिद्दीक फारूक उस्मान हैदर करार जो मिसाल मसलहुम फित तौरात व मतलहुम फिल इंजील। इन्हनि जो मिसाल अल्लाह तौरात में ऐं इंजील में अग में लिखी छॾियो हो। चो सुभान अल्लाह। वॾे आसा जो सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान पे अर्ज़ कयो मुंहिंजा दोस्तों बुजुर्गो ईमान जी गवाही सुने सिद्दीक जे अव्वल अव्वल ईमान जी गवाही कुरान करीम ॾिनी मुस्तफ़ा सां गॾु हुजण जी गवाही अल्लाह जे कुरान ॾिनी। अल्लाह जी रज़ा अल्लाह जो उन्हनि जे मथां मेहरबानी इहा बि अल्लाह जे कुरान गवाही ॾिनी। त मूं पे अर्ज़ कयो त सुहिणो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु
ताला अन्हु मुझा दोस्तो बुजुर्गो उहो शान वारो सहाबिया उहो सहाबिया जेको पान बि सहाबिया बाबो बि सहाबिया अमर बि सहाबियाणिया पुत्र बि सहाबिया है धीअरूं न्याणियूं बि सहाबिया है पोटरा बि सहाबिया है डोटरा बि सहाबिया है ये समझो कंहिं बि सहाबी रसूल के इहो इंतखाब इहा मेहरबानी न थी आ जेका सोने सिद्दीक अकबर के नसीब थी आ। जो सुभान अल्लाह अल्लाह जे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो प्यारो परवानो दीवानो मस्तानो इश्क में एडो महवा मुस्तगरक मक्कतुल मुकर्रमा में जे घिटिय में अमा खदीजतुल कुबरा जो घर होयो उन घर जे कुछ घर छड़े करे हजरत अबू बकर सिद्दीक जो घर होयो काफिरन मुझे दिल बर हबीब जे मथा हमले करण जी कोशिश कई हमलो करण जी त जेको प्लानिंग ठाई सुनो सिद्दीक अकबर रदियल्लाहु ताला अन्हु के खबर पई हजरत अबू बकर सिद्दीक मुस्तफा करीम सा गड्डो काफरन भरपूर हमलो कयो एडो तशदीद हमलो कयो जो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक नलेन मुबारक जुत्ती मुबारक सजी खून सा भरजी वई मुझे दिल बर हबीब जो जिस्म मुबारक लहू लहान थी वयो अबू बकर सिद्दीक के बे एडो मारियो वयो एडो तशद्दुद कयो वयो जो अबू बकर सिद्दीक उन धकन जा उन तशद्दुद के बर्दाश्त न कंदे बेहोश थी गिरी पयो दिल बर हबीब के सहाबन सगोरन महफूज जगह ते दारे अरकम ताईं पहुंचायो अबू बकर सिद्दीक बेहोश अबू बकर सिद्दीक जी को मवारा आया सनन जी जीजल अमर के जे जो नालो उम्मे सलमा है उहा बि उनके खबर पई उहा बि डोड़दी आई बचड़ो पुटो अमर के दर्द होंदो उहा अमर जानी दिया पांजे औलाद जो दर्द अमर मथा बीठी अबू बकर सिद्दीक होश में अचे जिया जो होश में आयो अखियों खोलियो हल जुबान ते बियो कुछ बना है सिर्फ ये लफ्ज है त अल्लाह जो महबूब नबी किथे केड़े हाल में जो सुभान अल्लाह अदा छोथे मारू खादई छोथे तकलीफों खादई इश्क मोहब्बत प्यारा अमर थी चे पुत्र जे साईं जे करे तोखे मारे वियो जे साईं जे करे जे अल्लाह जे हबीब जे करे तोखे तकलीफ दिनी वई वरी उन साईं जा नाला पियो खणी जीजल अमर के एडी तकलीफ तारीख दान तफसीरान बुजुर्ग लिखियो त उथण जेड़ो ना है हलन जेड़ो ना है अमर के तो अर्ज करे ओ मुजी जीजल अमर जे करे तू चाही थी त तुजो बचड़ो बाकी जिंदगी जाडी जिंदा गुजारे त पो वनी पुछिया त मुजो दिल पर हबीब अल्लाह जो महबूब नबी किथे ए केड़े हाल में पुट हल तहली के हकीम का दवा दियारिया पान फरमाता न ओ मुजी जीजल अमर मुझे हिनन जख्मन जो इलाज के वक्त जे हकीम वटना है के दुनिया जे हकीम वटना है अबा केर दसींदो वन सय्यदना उमर फारूक आजम जी भेणा ये जो नालो उम्मे जमीला वनी उनका पुछिया उहा तोखे बुधाईंदी आईया उम्मे जमील मुझे बचड़े जो ही हाल अल्लाह जो महबूब किथे केड़े हाल में पान फरमाए मां अवा के कोन बुधाईंदस थी सके तो तवा के काफिरन के प्लानिंग तत मोकलियो होजे हल हली मां अवा सा गडजी हजरत सिद्दीक जे मथा हला थी उन जो हाल दिसा थी उम्मे जमील गडाइया इसे सिद्दीक अकबर हलन का हलाका हली को न प्या सगन उठी को न प्या सगन ओ अबू बकर जी अल्लाह जे हबीब जो दीदार कंदे वडिया सा जो सुभान अल्लाह है
चेतो हा हिनन जख्मन जो हिनन दुखन जो हिनन तकलीफन जो इलाज अल्लाह जे महबूब नबी जे दीदार में आ के आशिक तर्जमानी कदे फरमायो करे साईं जो दीदार कमल ही पवंदा नथा जो सुभान अल्लाह डाढ़ा बेकदर वारा है ॾाढे वॾे आसा जो सुभान अल्लाह है करे साईं जो दीदार कमल ही पवंदा गमल ही पवंदा त कमठ ही पवंदा गमल ही पवंदा त कमठ ही पवंदा करे सजण जो दीदार गमल ही पवंदा वॾे आसा जो सुभान अल्लाह है और रोज़े रसूल के चुमियूं ॾियण सां अल्लाह अकबर वॾे आसा जो सुभान अल्लाह अल्लाह नसीब करई मुस्तफा करीम जे सुनहरी यारन खां वठी वञी करे अदब सां अखड़ियूं बंद करे जुबान दे खामोश हुजे चप बि आस्ते पिया चुरन मुस्तफा करीम जे दरबार में अखड़ियूं बंद कर अल्लाह जे हबीब जे मथा दुरूद ऐं सलाम पढ़ अखियूं बंद हुजन तसव्वुर इए कर त मां मुस्तफा करीम जे अगियां बीठो आहियां जो सुभान अल्लाह है वॾे आसा जो सुभान अल्लाह है ओ रोज़े रसूल के चुमियूं ॾियण सां हाय ट्राहड़ा हिन ट्रही पवंदा करे साईं जो दीदार गमल ही पवंदा दीदार कंदे फरमाए तो हा अमर चेदी पुत्र हली बि कोन पियो सघी ओ मुंहिंजी जीजल अमर मां अॼु नंढड़ो न आहियां तुंहिंजे हथनि में अचण वारो न आहियां महिरबानी कर मूंखे पंहिंजो कुल्ले जो सहारो ॾे कंधे का सहारा दो कुल्ले जो सहारो ॾे अबू बकर तुंहिंजे कुल्ले ते हथ रखी करे हलंदो बि हले रिढ़ंदो बि हले मदीने वारे साईं जा गुण ॻाईंदो बि हले वॾे आसा जो सुभान अल्लाह है अल्हम्दुलिल्लाह जमात तमाम सुठी आ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह वाके खुश रखंदो शाद होंदो आबाद होंदो हेड़ी महफिल सजाईंदा रहंदो इन महफिल के सजायो आ पर वॾे आवाज़ सां पुछां दो त सुभान अल्लाह नथा जो वॾे आसा जो सुभान अल्लाह है हलंदो बि वञे पियो रिढ़ंदो बि वञे पियो के पुछण वारे पुछा कई ओ अबू बकर काॾे थो वञी केॾे थो वञी चए थो मां वञा कोन पियो मूंखे मदीने वारे साईं घुरायो आहे चओ सुभान अल्लाह मां वञा न पियो मैं जा नहीं रहा बल्कि मुझे बुलाया गया है हलंदो बि वञे पियो रिढ़ंदो बि वञे पियो माण्हू पुछनि पिया चवे पियो फिर बुलाया है आका ने दर पर उनके कदमों में हम जा रहे हैं हथ खणी चो सुभान अल्लाह है फिर बुलाया है आका ने दर पर उनके कदमों में हम जा रहे हैं अपने अश्कों का तोहफा सजा कर शाह सूए उमम जा रहे हैं हो गए मेहरबान मेरे आका फिर मुयस्सर हुआ है ये मौका रूबरू जाके उनको सुनाने रूबरू जाके उनको सुनाने अपनी रुइदाद हम जा रहे हैं रूबरू जाके उनको सुनाने अपनी रुइदाद हम जा रहे हैं दुरूद शरीफ पढ़ सल्लल्लाहु अलैहि जमा सगोरी वडे आसा पढ़े सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जे महबूब नबी जे दिलबर में सुनो अबू बकर सिद्दीक पहुतो आ। अल्लाह जे महबूब सिद्दीक के ॾिसी करे उठी बीठा हैं। ओ सिद्दीक कहिड़ो हाल साईं रब्बे ज़ुल जलाल वॾो लजपाल वॾियूं भलायूं भाला कहिड़ो हाल या रसूल अल्लाह। तकलीफ़ ॾाढी हुई, दुख ॾाढा होया, दर्द ॾाढा होया। या रसूल अल्लाह जो दीदार कयो या तकलीफ़ ख़त्म थी वई आ, दुख ख़त्म थी वया आहिनि, दर्द लही वया आहिनि, रहमत जा दरिया वही वया आहिनि। जो सुभान अल्लाह। दुख लही वया आहिनि, दर्द लही वया आहिनि, रहमत जा दरिया वही वया आहिनि। अल्लाह जे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कयो आ, तकलीफ़ूं ख़त्म थी वयूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, अल्लाह जे महबूब नबी फरमायो मा नफ़अनी माल क़त्तु मा नफ़अनी माल अबी बकर। ओ दुनिया वारो ॿुधो, दुनिया जे अंदर जंहिं कंहिं जे माल मूंखे फ़ाइदो पहुचायो आ, नफ़ो पहुचायो आ, उहो माल अबू बकर सिद्दीक़ जो आ। जन बि मुंहिंजे मथां थोरा कया, इस्लाम जे ख़ातिर माल क़ुर्बान कयो, जानियूं क़ुर्बान कयो, माल क़ुर्बान कयो, वतन क़ुर्बान कयो, सभु शइ क़ुर्बान कई। उन्हनि जो बदलो मां दुनिया में उन्हनि खे ॾेई छॾियो। अल्लाह जे महबूब नबी फरमायो सिद्दीक़ अकबर जा मुंहिंजे मथां एॾा थोरा आहिनि, उन जे माल मूंखे एॾो फ़ाइदो पहुचायो आहे, एॾा थोरा आहिनि जो मां सिद्दीक़ खे दुनिया में उन्हनि जो अजर कोन थो ॾेई सघां। क़यामत जो ॾींहुं थींदो, मक़ाम महमूद ते अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कंदो या अल्लाह ही अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजो सुहिणो आहे, हिन मुंहिंजे मथां एतिरा एहसान कया आहिनि, दुनिया में मां इन्हनि खे उन जो बदिलो कोन ॾेई सघियुसि। अल्लाह ताला जो महबूब अर्ज़ कंदो या अल्लाह अबू बकर खे अॼु तूं दुनिया जे आॾो उन्हनि जो अजुर अता फरमा। रब करीम दुनिया वारनि जे अॻियां अबू बकर सिद्दीक़ खे मुस्तफ़ा करीम जे मथां जेको माल क़ुर्बान कयो हूंदा उन जो बदिलो अता फरमाईंदो। जो सुभान अल्लाह। अल्लामा क़स्तलानी रहमतुल्लाह तआला अलैहि शरह बुखारी वारो लिखे तो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु नंढड़ो आ, बाबो साईं वठी वियो बुत खाने में नंढपिण खां, नंढड़ो आ बुत खाने वठी वियो त ही तुंहिंजा महबूद आहिनि, हिननि खे सजदो कर, हिननि खे इलाह मञ, ही तुंहिंजा ख़ुदा आहिनि। पाण फरमाइनि थो जेकर ही मुंहिंजा ख़ुदा आहिनि त पोइ मां हिननि खां खाधो थो घुरा, मूंखे खाराइनि, मां पाइण जे लाइ कपिड़ो थो घुरा, मूंखे पाराइनि, मां पियण जे लाइ घुरा तो मूंखे पाराइनि। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग सवाल करे बाबो साईं तो फरमाए त न पुट इहे न, पाण उन्हनि खे हिकिड़ो पत्थर भितर खणी करे उन हिकिड़े बुत खे लॻायो आहे, उहो ज़रा ज़रा टुकड़ा थी वियो आहे। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग बाबे साईं उनखे मुंहं ते चमाट हई आहे, नंढड़ो अबू बकर सिद्दीक़ मां अर्ज़ कयां जी जल अमर जी दरबार में आयो सनन जो बाबो साईं अबू कुहाफा रज़ियल्लाहु तआला अन्हु चए थो त ही अबू बकर अब्दुल्लाह जा हाल आहिनि। अबू बकर मूं अर्ज़ कयो त कुनियत सिद्दीक़ अतीक़ लक़ब। अल्लाह जे महबूब नबी जे परवाने जी अमर उनखे फरमायो या अमातल्लाह तहक़ीक़ अबशिरी बित्तहक़ीक़ इस्मुहु फिस्समाए फिस्सिद्दीक़ लिरजल मुहम्मदिन साहिब व रफ़ीक़। इमाम क़स्तलानी रहमतुल्लाह अलैहि शारिह बुखारी लिखे तो त इहे लफ्ज़
जॾहिं सदन जी जल अमर लफ्ज चया अल्लाह जे महबूब नबी जी दरबार में हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम मौजूद। अबू बकर सिद्दीक ये लफ्ज चया त ही सदन जी वालिदा ते थी त मूंखे मां पंहिंजे घर वारे के चयो ॿुधी छॾ मूंखे बिशारत मिली है ऐं हीअ ख़ुशख़बरी मिली हुई त ही सिद्दीक थींदो, हिन जो नालो आसमाननि में सिद्दीक होंदो ऐं अल्लाह जे महबूब नबी जो दोस्त थींदो। एड़ो दोस्त थींदो जेको दुनिया में भी गॾु होंदो, दुनिया जे हर सफर में गॾु होंदो, हदर में गॾु होंदो, जंगन में गॾु होंदो, हर मोड़ ते गॾु होंदो। पर दुनिया ॾिसंदी त क़यामत ताईं कब्र में भी मुस्तफा सां गॾु होंदो। बुखारी शरीफ जे अंदर लफ्ज़ है सैयदना सिद्दीक अकबर सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु अल्लाह जे महबूब नबी जे हथन में हथ विझो मस्जिद मदीनतुल मुनव्वरा जे घिटीअ मां गुज़रन पिया। सहाबी रसूल सी करे ॾाढो ख़ुशि थियो, चवण लॻो वाह अबू बकर तुंहिंजो भाग, वाह उमर तुंहिंजो भाग, कुर्बान सिद्दीक तुम्हारे नसीब पर, कुर्बान फारूक तेरे मुकद्दर पर। आज अल्लाह के महबूब नबी के हाथों में हाथ मिला हुआ है। अल्लाह जे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बरकात बिनिन हथन के मथे खणी फरमायो ओ सहाबी बुथी छॾ ही हथ सिर्फ दुनिया में गॾु न आहिनि पर जीअं दुनिया में असां गॾु आहियूं कब्र में भी इहे गॾु हूंदासीं ऐं जॾहिं कब्रुनि मां उथंदासीं सभ खां अव्वल मां उथंदुसि, सिद्दीक उथंदो, फारूक उथंदो। ईअं ई जीअं अॼु पाण में हथ गॾु आहिनि क़यामत जे ॾींहुं भी कब्रुनि मां उथंदासीं, ईअं असां पान में गॾु हूंदा। चो सुभान अल्लाह। हजरत सैयदना सिद्दीक अकबर अल्लाह दे महबूब नबी जी दरबार में वेठो अबू बकर सिद्दीक अमर जी गाल इया कईया त जिब्राइल तो अर्ज करे सदक़त अबू बकर व हुवा सिद्दीक, सच पियो गाल्हाए, सच पियो गाल्हाए अबू बकर सिद्दीक। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो सिद्दीक जी माना है घणो सच गाल्हाइण वारो। सिद्दीक चइबो ई उनखे आ जंहिंजी ज़ुबान ते कॾहिं कूड़ ईंदो ई न आहे, कूड़ जो तसव्वुर ई न हूंदो आ। अंत अतीकुम मिनन नार, अल्लाह जे हबीब इहो बि लक़ब ॾिनो अतीक माना आज़ाद, अंत अतीकुम मिनन नार। अल्लाह जे हबीब फरमायो त अबू बकर सिद्दीक जहन्नम खां आज़ाद। कुरान करीम जी आयत ॿुध, अल्लाह फरमावे सयुजन्नबु हल अतक़ा। वडे आसा जो सुभान अल्लाह है। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सा सभी दोस्त नंढा वड्या अग्या पुठिया विच वारा सभी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दुनिया में सब खां वडे में वडो बखील कंजूस, दुनिया में सबसे ज्यादा बखील और कंजूस कौन है? वो नहीं
जो जिसको थोड़ी थोड़ी बात पर गुस्सा आ जाए या माल के होते हुए खर्च न करे, नहीं नहीं। अल्लाह के हबीब ने फरमाया, सैयदना अली अल मुर्तज़ा शेर खुदा रावी है, फरमाते मेरे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, दुनिया में सबसे ज्यादा बखील और कंजूस वो है जिसके सामने मेरा नामे नामी इसमें गिरामी लिया जाए, मुझ आका का जिक्र खैर किया जाए और वो मुझ मुस्तफा पर दुरूद न पढ़े, सबसे दुनिया में ज्यादा बखील और कंजूस वो है। कहिए सुभान अल्लाह। कौन है कंजूस? जो मेरे आका का क्या नाम है? ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता, ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता, बिगड़ों को भी बना लेता है नामे मोहम्मद, बिगड़ों को भी बना लेता है नामे मोहम्मद। ये नाम ऐसा प्यारा नाम है, लेने वाला तो खुश होता है, न खुश होने वाला भी नाम ले तो खुश हो जाता है। इसमें अल्लाह ने ऐसी बरकत रखी है, ऐसी मेहरबानी रखी है। मेरे दोस्तों बुजुर्गों, तो मैं अर्ज कर रहा था, वसयुजन्नबुहल अतक़ा, और बहुत ज्यादा दूर रखा जाएगा जो सबसे ज्यादा तकवा का साहब है, परहेजगार है। कौन है? कुरान करीम के मुफस्सिरीन लिखा, उलमा स्टेज पर बैठे हैं, मेरी मुझ पर मेहरबानी कर सकते हैं, मेरे दोस्तों बुजुर्गों मेरी इस्लाह कर सकते हैं। कुरान करीम की ये 5 आयत सूरतुल लैल की आखिरी, ये पांचों की 5 सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु के शान में नाज़िल हुई है। सबसे ज्यादा परहेजगार अल्लाह ने हजरत अबू बकर सिद्दीक को कहा है, फरमाया ज्यादा जहन्नम से दूर रखा जाएगा। मेरे दोस्तों बुजुर्गों, 5 आयत सिद्दीक अकबर के हक में नाज़िल हुई। अल्लाह के महबूब नबी जब मेराज पर गए, मेराज से वापस आए रहे थे, अभी मक्कातुल मुकर्रमा में तशरीफ फरमा न हुए थे। जिब्राइल को मेरे नबी ने फरमाया, ओ जिब्राइल, बहुत कुछ अल्लाह ने दीदार कराया। सुबह को हर रोज मामूल के मुताबिक कुफार आते हैं, मुशरिकीन मक्का आते हैं। जब मुझसे पूछेंगे कि या रसूल अल्लाह, अल्लाह के नबी आज कोई नई खबर सुनाओ, जब मैं उनको बताऊंगा तो मेरी इस बात को कौन सच्चा मानेगा? जिब्राइल ने अर्ज किया, या रसूल अल्लाह, कोई सच्चा माने न माने, मैं आपको बैतुल्लाह में पहुंचे नहीं है पहले बता देता हूँ। कोई माने न माने, लेकिन अबू बकर अब सिद्दीक नहीं बना था, कुनियत अबू बकर है, अब्दुल्लाह